जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 24 जुलाई 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण, अधिक मास, शुक्ल पक्ष जी छठ तिथि। शुरू था कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु थी सघे त काई बि लंबी यात्रा अवॉइड करणी आहे। धार्मिक यात्रा करण अॼु हुननि जे लाइ तमामु लाभदायक साबित थींदो। कार्यस्थल ते हुननि खे धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य हुननि जो सुठो रहंदो। ॾींहुं बि तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते जेतिरो थी सघे ओतिरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हां खे धन प्राप्ति थी सघे। बाक़ी ॾींहुं तव्हां जो सुठो ई गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु लंबी यात्रा करण सां धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। स्थान परिवर्तन करण जे लाइ बि अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। इच्छाऊं पूरियूं करण थियण जो अॼु जो तव्हां जो ॾींहुं साबित थींदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कार्यस्थल ते भी धन जी प्राप्ति थींदी। तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जे लाइ अॼु मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा वधण जी संभावना आहे। हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। काई ना काई अपॉर्चुनिटी मिलंदी, हुन में हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त ज्वर आदि ताप यानी बुखार थियण जी आशंका आहे। त स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ब्राह्मणनि जी सेवा करण अॼु हुननि जे लाइ तमामु लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय साबित थींदो। भाग्य अॼु हुननि खे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति भी अॼु थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य भी ठीक रहंदो ऐं ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई भी इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे। कार्यस्थल ते भी हुननि खे धन जो तमामु ध्यानु ॾियणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हां जो स्वास्थ्य बाक़ी ठीक रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ साधारण रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं विजय ऐं सफलता जी प्राप्ति थियण जो ॾींहुं आहे। शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। पारिवारिक सुख हुननि खे प्राप्त थींदो। कार्यस्थल ते भी सफलता ते हुननि जी प्राप्ति थींदी। व्यापार में वृद्धि ऐं पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जा अॼु तमामु सुठा चांसेस आहिनि। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य ठीक रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं डपु या घबराहट महसूस थी सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे अॼु जो ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त योगा या मेडिटेशन कंदा त लाभदायक साबित थींदो। कार्यस्थल ते तव्हां जो ॾींहुं उत्तम गुज़रंदो ऐं बाक़ी ॾींहुं सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजा विचार तमामु सुठा रखणा आहिनि। थी सघे त घर मां निकिरण खां पहिरियों 12 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त तव्हां जा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। कोई भी कार्य में विघ्न न ईंदो। स्वास्थ्य तव्हां जो ठीक रहंदो ऐं ॾींहुं भी सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ
राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। हुननि खे अॼु पंहिंजे दोस्तनि सां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी बि संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु हुननि जो सुख सां गुज़रंदो। कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान कंदा त तव्हांजो ॾींहुं अञा बहितर थी थो सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। परिवार में ऐं कार्यस्थल ते हुननि खे माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य बि हुननि जो ठीकु रहंदो। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। झूलेलाल नवरोज़ो। त तव्हां सभिनीनि खे अॼु झूलेलाल नवरोज़े जी जाम जाम वाधायूं हुजनि। भॻवान झूलेलाल साईं तव्हांजे मथां, तव्हांजे परिवार जे मथां कृपा बरसाईंदा अचनि। धन ऐं धान्य जी तव्हांजे घर में वृद्धि थींदी अचे। इहा ई मां झूलेलाल साईं सां आशीर्वाद थो घुरां। अॼु जे ॾींहुं थी सघे त घर मां बहिराणो ज़रूरु कढिजो। बहिराणे में अटे जो ठाहे करे हुनखे सिंदूर लॻाए करे मिश्रीअ जी गंढी विझी करे लौंग ऐं इलायची हुन ते चाढ़े करे ऐं साण ई साण तव्हां सभु पंहिंजा घर वारा मिली करे लाल साईंअ जो अखो चाढ़जो। सॼे घर में बहिराणे जे थाल खे रखी करे घुमाइजो, ॾीओ ॿारजो ऐं थी सघे त जेतिरा माण्हू घर में आहिनि सभु वञी करे दरियाशाह ते इहो अखो विश्वास ऐं श्रद्धा सां चाढ़े अचनि त झूलेलाल साईं तव्हांजे घर जे मथां ऐं तव्हांजे ॿारनि जे मथां कृपा बरसाईंदा। जोत जेका आहे उहो दरियाशाह जे पासे में रखबी आहे, उहा कॾहिं बि अंदरि न विझबी आहे। हिन ॻाल्हि जो तव्हांखे ध्यानु ॾियणो आहे। अखो पल्लो आरती करे झूलेलाल साईंअ खां इहा ई प्रार्थना करणी आहे कि तव्हांजो आशीर्वाद, तव्हांजी कृपा असांजे मथां ऐं असांजे सॼे परिवार जे मथां क़ाइमु हुजे ऐं असांजो घर हमेशह फलियल फुलियल हुजे। त तव्हां सभिनीनि खे परिवार सहित तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि अॼु जे ॾींहं जो महत्व ॿुधाइजो कि नाएं ॾींहुं जेको आहे उहो शुभ मञियो वेंदो आहे ऐं हुन खां पोइ चालीहो जो जेको लास्ट ॾींहुं हूंदो आहे उहो बि शुभ मञियो वेंदो आहे। अॼु तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि दरियाशाह ते दर्शन कराइण ज़रूरु वठी वञिजो ऐं अॼु जे ॾींहं जो महत्व ॿुधाइजो। जेके माण्हू व्रत नथा रखे सघनि सॼा 40 ॾींहं, फर्स्ट डे, 9th डे ऐं 40th डे, इहो बि 3 ॾींहं व्रत रखण सां भॻवान झूलेलाल साईं सभिनीनि जी मनोकामना पूरी कंदा आहिनि ऐं हुननि जी कृपा, हुननि जी आशीर्वाद तव्हांजे घर परिवार जे मथां क़ाइमु रहंदी आहे ऐं उहो घर सदा ई फलियल फुलियल रहंदो आहे, जंहिंजे घर में लाल साईं जी नित्य ई आराधना थींदी रहंदी आहे। त तव्हां सभिनीनि खे नवरोज़ जी जाम जाम वाधायूं हुजनि। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे नीरज जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि हुननि जो स्वास्थ्य में काई ना काई परेशानी लगातार हलंदी आई आहे। त नीरज जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे शिव जी नित्य ई उपासना करणु खपे। थी सघे त हर सूमर ते भॻवान शिव जो पंचामृत सां अभिषेक करायो त तव्हांजो स्वास्थ्य में सुधारो अचणु चालू थी वेंदो ऐं काई बि तकलीफ़ तव्हांजे मथां न ईंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई सवाल या क्वेरीज़ हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।